ही सैयद मोहम्मद शाह बुखारी। हाँ असां आहियूं साईं मोहम्मद शाह बुखारी दरगाह ते बख्शो निगारी जे पासे में ही दरगाह है। हिते आहे ही क़दीम बड़ो वण। इनके माशाअल्लाह इन जे ठाही दरवेशन पंहिंजो ठिकानो ठाहे छॾियो आहे। ही मटियूं ॾिसो न कीअं नईड़े ते वेठल आहिनि मटियूं। वाह वाह माशाअल्लाह। ज़बरदस्त छा चले पहाड़ू ज़मीन में चइनी पासे खां लथल आहिनि ऐं हिननि दरवेशनि जे अंदरि में बैठक बि आहे। ही साम्हूं दरगाह आहे। हलूं था थोड़ी देर में दरगाह में अंदर बि ऐं इहो रोज़ो आहे। पासे में अलम पाक बि आहे। वाह वाह। ही उतारो, हाँ जी जी, ही उतारो चइजे या मकान चइजे। ज़बरदस्त ज़बरदस्त बेहतरीन माशाअल्लाह सोनो ठहियल आहे। ये चारों तरफ सावक हरियाली हरियाली आहे। भेजा सरे जा पीला गुल ऐं ही बबरनि जी हुड़ी आहे। हिते मटियूं आहिनि साईं जूं पुराणियूं पयूं क़दीम। ही रोज़ो बि क़दीम आहे। शायदि उहो मिसमार थी वियो हूंदो। हाणे हिन रोज़े जी नई तामीर थिए पई। लिगारी दोस्तनि असांजा इहे कराइनि पिया। साईं मोहम्मद शाह बुखारी। बबरनि जी हुड़ी आहे, नंढी हुड़ी आहे पर तमामु प्यारी पई लॻे, सुहिणी माशाअल्लाह। वण बहन कुछ लॻल तमामु प्यारा वण लॻल आहिनि। अलम पाक तमामु प्यारो सुहिणो ठहियल आहे माशाअल्लाह। सुभान अल्लाह। प्यारा निमुनि जा वण ऐं सरे जा पीला गुल। वाह वाह साईं। हाणे दरगाह में अंदरि दाख़िल थियूं था। दरगाह जो दरवाज़ो इतां खोलियो, मुंहिंजे ख़्याल में इहो ई हूंदो। सुठो रोज़ो नंढड़ो पर तमामु प्यारो ख़ूबसूरत रोज़ो तामीर थियल आहे। हक़ मौजूद या अली मदद सरकार। बिस्मिल्लाह। फ़कीर साईं हक़ मौजूद या अली मदद। हक 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 हक। बिस्मिल्लाह। नई तामीरात आहे रोज़े जी। हेठि हिन दौर जा टाइल्स ऐं मार्बल पत्थर लॻल आहे। अॻु में शायदि रोज़ो हूंदो चिरोली जो ठहियल, वॾो मक़बरो हूंदो। पोइ वक़्त जे हिसाब सां मिसमार थी हक़ घोट। बिस्मिल्लाह सरकार। आलीशान गुंबद बिहारियो वियो सीमेंटेड सां। तमामु सुठी कारीगरी आहे हीअ गुंबद जी हाणे हींअर जदीद दौर में, न त अॻु में सिरुनि सां बिहारींदा हुआ। नारे हैदरी मस्त बुखारी। तमामु ख़ूबसूरत माग बेहतरीन। हाणे तव्हांखे आउं ॾेखारियां थो अॻियां पीला गुल सरेह जा तमामु ख़ूबसूरत। सिंध में तूरियो बि चवनि हिनखे ऐं असां शहर वारा सरेह बि चऊं। के माण्हू तूरियो बि चवंदा आहिनि। तमामु प्यारा पीला गुल माशाअल्लाह। निमुनि जा झुमकट आई पुराणी निमूं कटियल आहिनि, पोइ उन खां पोइ ताज़ियूं नयूं फुटियूं आहिनि। ही पीला गुल आहिनि सरे जा माशाअल्लाह। तमामु सुहिणा ख़ूबसूरत था लॻनि। ये असांजे तक़रीबन कद जे हिसाब सां अची थिया आहिनि।
अंबनि जा बाग, सिरे जा पीला गुल, खूबसूरत, तमाम खूबसूरत, लाजवाब। ॾिसो था मथां केॾा प्यारा पिया लॻनि। सिरे जा पीला गुल तमाम सुहिणा ऐं खूबसूरत, एॾा जो वाह वाह माशाअल्लाह। तमाम प्यारा गुल, ज़बरदस्त। दरगाह साईं मोहम्मद शाह बुखारी, सरकार मोहम्मद शाह बुखारी जी दरगाह हैदराबाद खां 25 किलोमीटर बख्शो लगारी जे ॻोठ वटि आहे। ऐं क़दीम दरगाहूं आहिनि इहे, ऐं क़दीम माग बि आहिनि हिते, जेके असां तव्हांखे अॼु वीडियो में ॾेखारिया आहियूं।